बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी। असां पहिरियों लेक्चर में पढ़ी आया हुआसीं ज़बर जे बारे में। अॼु असीं इन लेक्चर में ज़ेर जे बारे में पढ़ंदासीं। असांखे ख़बर आहे जीअं को बि सिंधी अल्फ़ाबेट जो अख़र हुजे, हीउ निशान आहे, सही आहे अल्फ़ जो। हाणे इन जे मथां जॾहिं लीक जो टुकड़ो मथां हूंदो त इनखे असीं चवंदासीं ज़बर, ऐं साॻियो ई लीक टुकड़ो अल्फ़ जे असीं हेठां ॾींदासीं त इहा थी वेंदी ज़ेर। अचो त सिंधी अल्फ़ाबेट जे 52 अख़रनि में ज़ेर जे लिहाज़ सां पढ़ूं। अल्फ़ खां अलज़ेर ए, बे बदक बेज़ेर बे, बे बुक बेज़ेर बे, भे भित भेज़ेर भे, ते तारो तेज़ेर ते, थे थेलो थेज़ेर थे, टे टोपी टेज़ेर टे, ठे ठुठ ठेज़ेर ठे, से सवाब सेज़ेर से, पे पग पेज़ेर पे, जीम जुती जिमज़ेर जे, जेज भजेज़ेर जे, झे झिरकी झेज़ेर जे, ने जिन जेज़ेर जे, चे चंड चेज़ेर चे, छे छटी छेज़ेर छे, हे हजम हेज़ेर हे, खे खचर खेज़ेर खे, दाल धोल दालेर दे, ढाल धोबी धालेर दे, डाल डेर डालेर डे, डाल डल डालेर डे, ढाल ढगो ढालेर डे, जाल जरो जालजेर जे, रे रेला रेज़ेर रे, रे माड़ी रेज़ेर रे, जे जंजीर जेज़ेर जे, सीन सिटी सिंधेर से, शीन शीन शिंदेर से, स्वाद सुब सादेर से, जुआद ज़ेफ ज़ादेर जे, तुए तो तुज़ेर ते, जुए जालम जुएज़ेर जे, एन एन के एनजेर ए, गैन गाली जो गेंजेर गे, फे फानूस और फेज़ेर फे, काफ फे फितो फेज़ेर फे, काफ कलम काब्जेर के, काफ को तो काब्जेर के, खे खटा खेज़ेर खे, गाफ गर गाब्जेर गे, गे गहूँ गेज़ेर गे, घे घोड़ो घेज़ेर गे, गे सिंगा गेज़ेर गे, लाम नकुल लामजेर ले, मीम मस मीमजेर में, नून नथ नूजेर ने, नून वण नूजेर ने, वाह वाढ़ो वाजेर वे, हे हाथी हेज़ेर हे, अलफ नंढो अलजेर ए, ये यको ये ज़ेर ये। हीअ हुई सिंधी अल्फ़ाबेट जी पटी ककपटी ज़ेर जे हिसाब सां असीं उहा पढ़ीसीं ऐं उन जा कुझु असां मिसाल ॾिनासीं। असीं मिसाल जेके हेठां ॾिना आहिनि टे, इन खे ज़ेर जे लिहाज़ सां आवाज़नि में पढ़ंदासीं। हाणे ॾिसो हिते सालम अख़र बि असां अॻ में पढ़ी चुका आहियूं। हे सालम अख़र आहिनि, बे भित ते तारो दाल ॾेॾर शेष शित या ते तारो, इहे ॾिनल सालम अख़र में। पोइ असां सालम अख़र खे मुंड वारी शिगिल ऐं सालम अख़र में रखियो आहे। त हाणे अचो त इन्हनि खे असां ज़ेर जे हिसाब सां बि आवाज़नि जा पढ़ूं। हाणे ॾिसो भे खे ज़ेर ॾींदासीं, ते खे ज़ेर ॾींदासीं, छा थींदो भे ते तारे खे ज़ेर ॾींदासीं, ॾालेर खे ज़ेर ॾींदासीं, थींदो ते टे। हे शे छटी आहे ऐं हिते तारो आहे, इनखे जॾहिं असां ज़ेर ॾींदासीं शे ते। हाणे हीअ कुझु एग्ज़ाम्पल हिन जा आहिनि, असीं ॾिना आहिनि। बक़ाया हिन जा कुझु एग्ज़ाम्पल इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में ठाहींदासीं, जंहिंमें असां ज़बर जे हिसाब सां बि कुझु मिसाल ॾींदासीं, ज़ेर जे बि हिसाब सां कुझु मिसाल ॾींदासीं। थैंक यू।